अस्सलाम वालेकुम हक मौजूद मदन गोपाल प्यारा कुर्ब जी तो गाल कजे हिन वक्त जेका सूरत आहे जेका ट्रेंड हली रहियो आहे जेका बहस हली रहियो आहे थर नीड वाटर असांजो भी इहो आवाज़ आहे असां ॿिनि खिते सां तालुकात रखूं था असां बि थर जा आहियूं तो मुंहिंजो भी इहो आवाज़ आहे त गुज़ारा थर खे पाणी जो थोरे जो सियासी समाजी अदीबन दानिश्वरन पंहिंजी प्रिंट मीडिया ज़रिए इलेक्ट्रॉनिक मीडिया ज़रिए सोशल मीडिया ते ट्विटर हुजे फेसबुक हुजे व्हाट्सअप हुजे उते खूब आवाज़ उथारियो आहे अञा भी जेका आहे सो इहा तहरीक रवां आहे जेसिताईं पाणी जो मसइलो थर जो हल नथो थिए तेसिताईं इहो आवाज़ बुलंद रहंदो ऐं इहो हर वक़्तु आवाज़ गूंजो रहंदो। हुकूमत खां हर वक़्तु इहा अपील कई वई आहे हाणे इहा अपील कयूं था त गुज़ारा थर जे माण्हुनि ताईं पाणी रसायो 1947 खां वठी अॼु ॾींहं ताईं थर खे पाणी हुकूमत मुहैया न करे सघी आहे इहो रियासत जो इख़लाक़ी ऐं बुनियादी फ़र्ज़ु आहे। ॻाल्हि कंदासीं सांगड़ डिस्ट्रिक्ट सां जेको अछड़ो थर लॻे थो अमरकोट डिस्ट्रिक्ट सां ॻाल्हि कंदासीं त यूसी सेखड़ो आहे यूसी कपलोर आहे मेंद्रे जो पार खोखड़ा पार यूसी अब्दुल्ला हुन सां गॾोगॾु डिस्ट्रिक्ट थरपारकर ये सारी पट्टी जेका आहे सो वारियासी पट्टी आहे डिज़र्ट एरिया आहे जिते हिन वक़्तु जेका आहे सो थर जा माण्हू पाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। थर जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त हूअं अनेक मसइला आहिनि जेतोणीकि सिहत जी ॻाल्हि कजे त सिहत जा मसइला बिजली जी ॻाल्हि कजे त बिजली जा मसइला रोडनि जी रस्तनि जी ॻाल्हि कजे त रोड रस्तनि जा मसइला पर मेन मसइलो पाणी जो आहे। जीअण मरण पाणी सां आहे माण्हुनि जो जीअण मरण पाणी सां आहे ऐं पाणी जेका आहे सो इंसान जो जीअण जो हक़ आहे ऐं उहो हक़ उन्हनि ताईं पहुचायो वञे। हिन वक़्तु जेका ॻाल्हि हले पई हुकूमत जी त असां सिंधु दरिया ते नवां डैम ठाहियूं था पाशा डैम या उन खां अलावा ॿिया जेके डैम ठाहियूं था पर आउं हुननि हुकूमत खे जेका आहे सो इहो अपील कंदुसि हुकूमत खे इहो चवंदुसि त तव्हां थर पहिरीं थर खे पाणी त ॾियो पीअण जो पाणी जेका न आहे थर जे माण्हुनि लाइ सिंध जा काफ़ी अहिड़ा डिस्ट्रिक्ट्स आहिनि जेके पीअण जे पाणी खां महरूम आहिनि पहिरीं तव्हां उन्हनि जी जेका आहे सो पाणी जी रसाई कयो उन खां बाद में तव्हां डैम ठाहियो। मुंहिंजी तोड़े जो सियासी समाजी अदीबन दानिश्वरनि जी हर वक़्तु इहा जेका आहे सो अपील रही आहे त थर खे पाणी ॾियो मुंहिंजो बि आवाज़ आहे ऐं बि जेका आहे सो हुकूमत सिंध तोड़े वफ़ा खे अपील थो कयां त गुज़ारा थर खे पाणी ॾियो थर नीड वाटर।